लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आहियां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख मूंसां गॾु आहिनि लेखक ऐं एडवोकेट ऐं मशहूर सियासी कारकुन जनाब अमानुल्लाह शेख साहब सलाम अलैकुम। वालेकुम असांजूं सलाम। 2 निशस्तूं अवल वेहकूं थियूं आहिनि, उन में असां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं असां चाहियूं था त तारीख़ जो हिकिड़ो वर्क जेको तव्हांजी नज़र में जंहिं नमूने आहे उहो उन नमूने पेश थियणु खपे। कई माण्हू हूंदा जेके साराह कंदा, कई माण्हू हूंदा जेके नक़ाद हूंदा, हर कंहिंजो पंहिंजी पंहिंजी अखि आहे, पंहिंजो पंहिंजो नुक़्ते नज़र आहे। अॼु अव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थो त अव्हां रहिया आहियो मरहूम जेम्स हेड जी कॉम्पर्स पॉलिटिक्स में, जेका तव्हांजी पहिरीं पॉलिटिक्स आहे। सही। हाणे तव्हां उहा इक़बाल तरीन साहब वियो रवानो थी ॿाहिरि हाणे तव्हां बचो, शाह मोहम्मद शाह बचो, मदद अली सिंधी बचो, ठीकु आहे। हाणे 2-3 शयूं उन दौर जूं असांखे नज़र थियूं अचनि जे असां थोरो पोइते था वञूं। मिसाल हिकिड़ो त जीअं सिंध जी क़ौम परस्त सॼे वायुमंडल जे पखेड़ण जे लाइ मुख़्तलिफ़ रिसाला नज़र था अचनि, अॻिते क़दम ऐं पैगाम। हा, ठीकु आहे। ॿियो त जीअं सिंध जे पॉलिटिक्स में उहा पॉलिटिक्स स्टूडेंट पॉलिटिक्स खां अॻिते नथी वधे, ॿी ॻाल्हि। टी ॻाल्हि इहा त सैयद जो जेको नुक़्ते नज़र आहे उहो हिकिड़े हंधि असांखे जामिद नज़र थो अचे, जंहिंमें जीअं तव्हां गुज़िरियल दफ़े चयो त हिकिड़ो उम्मीद परस्त जेम्स हेड हो जेको पोइ तजुर्बनि मां थींदो ऐं पोइ नाउमीदी जे पासे हलियो वियो। त उन चकरनि खां थींदो उहो जेको जेम्स हेड आहे उहो आख़िर में पंहिंजी पॉलिटिक्स किथे आणे बीहारे थो ऐं क़ौम खे उन सां छा थो मिले, इहे सभु शयूं जेके आहिनि इन्हनि ते पाण अॼु जे ॻाल्हायूं। इन करे मुंहिंजो पहिरियों सुवालु हीअ आहे त इक़बाल तरीन जे वञण खां पोइ छा थियो? इक़बाल तरीन जे वञण खां पोइ नई बॉडी चूंडिजी आई, शाह मोहम्मद शाह सदर थियो ऐं पंहिंजो जनरल सेक्रेटरी मां न थियुमि, को ॿियो हो मूंखे नालो शायदि इस्माइल वसाणो, प्रॉबेबली आई डोंट। मां हिन ज़माने में जीअं ई यूनिवर्सिटी मां तालीम ख़तमु थी न त मां यूनिवर्सिटी छॾे चुको हुअमि। आख़िरी दफ़ो मां GSN जे स्टूडेंट फेडरेशन जे सालियाने कन्वेंशन में दादूअ में वियो हुअमि ऐं उते मूंखे चयो हुओ त तूं कंहिं उहिदे जे लाइ अची सघे थो। मूं चयो आई हैव लेफ्ट द स्टूडेंट पॉलिटिक्स ऐं उन जे करे मूंखे हाणे पॉलिटिक्स में स्टूडेंट पॉलिटिक्स में मूंखे इंट्रस्ट ई कोन्हे को। ऐं इन खां पोइ आउं जीअं हिकु ॿ दफ़ो ॿुधाए बि आयो आहियां त मां पंहिंजो जेको आहे सो फ़ैसिलो कयो त मूंखे वकालत करणी आहे, उन लाइ लॉ करिणो आहे ऐं प्रैक्टिकल पॉलिटिक्स जे लाइ उन ज़माने में अञा मां न सोचणु शुरू कयो त अॻ में मां वकालत करे वठां, उन खां पोइ अॻिते हली छा थो कयां पियो। इहो सॼो ईअं प्रोसेस पूरो थी, माना 1974-75 खां पोइ मां स्टूडेंट पॉलिटिक्स में एक्टिव ई कोन आहियां। सैयद शाह मोहम्मद शाह अव्हां जॾहिं सदर था कयो त माना अव्हां वटि चूंड जो तरीक़ो कहिड़ो आहे? जमायत इस्लामी वारो आहे, कम्यूनिस्टनि वारो आहे, पीपल्स पार्टी वारो, पिक एंड चूज़ वारो आहे? काउंसलर सॼी सिंध मां चूंडिजी ईंदा हुआ, काउंसलर सॼी सिंध मां चूंडिजी ईंदा, उहे ई जेके आहिनि फ़ैसिलो कंदा त कहिड़े उहिदे ते केरु थो बीहे। पर घणो करे गॾिजी वेही डिसाइड कंदा हुआसीं त फ़लाणे उहिदे ते फ़लाणो बीहंदो, फ़लाणे ते फ़लाणो बीहंदो, पोइ उहो ठाहे पोइ हाउस खां अप्रूवल वठंदा हुआसीं। त असांजो ख़्यालु ई हा। पोइ शाह मोहम्मद शाह जो ख़्यालु कीअं बीठो? शाह मोहम्मद शाह हिकिड़ो त मुंड खां वठी लीडिंग रोल में रहियो हो, उन जे करे। ऐं ॿियो शाह मोहम्मद शाह पंहिंजो असां में सभिनी में शाह मोहम्मद शाह चङो ख़ासो सठो बि हुयो, बर्दाश्त बि कयो हो। मसइलन असीं जेके आहिनि वञी जेलनि जे हवाले थियासीं, शाह मोहम्मद शाह उन ज़माने में मूं वटि घर फ़ोटो बि पिया आहिनि। वहाब शाह में कन्वेंशन थियो, शाह मोहम्मद शाह उते जेको हुयो, वरी शाह मोहम्मद शाह जे कॾहिं इंटेलिजेंस ऐं पुलिस हुजे त उतां जेको आहे हमरा खिसकी वञे ऐं घर कोन रहंदो हो। असांखे जेका ख़बर पवंदी त हीउ जेको उते वर्क कंदो हो, तंहिंजे करे शाह मोहम्मद शाह जो हिकिड़ो स्टेचर ठही वियो हो। उन जे करे सभई रज़ामंद आहे त भली शाह मोहम्मद शाह प्रेसिडेंट थिए।
पोइ हुनजे प्रेसिडेंट थियण सां असर कहिड़ा पिया? उन खां पोइ डॉक्टर साहिबु मां तव्हांखे ॿुधायां थो छॾे विया? मां 75 खां पोइ हिननि सां टच में ई घटि रहियुमि। मां वरी जेको आहे एक्टिव थियो आहियां वञी जॾहिं ही चूंडूं थियूं थियनि 77 जूं, ऐं 77 जे चूंडुनि में जॾहिं माण्हुनि जी ॿध छोड़ शुरू थी त अलाए कंहिं, हालांकि उन ज़माने में मां एक्टिव कोन हुउमि, पर हाणे इंटेलिजेंस वारनि खानापुरी जे करे मुंहिंजो बि नालो ॾेई छॾियो। मुंहिंजो नालो ॾिनो ऐं मूंखां हिकिड़ी राति अॻे मां पंहिंजी अखियुनि जे आड़ो ॾिठो त मौली जान महमद अब्बासी खे मुंहिंजे साम्हूं खयों पिए। ॿिए ॾींहं ते जेको इलेक्शन में अॻुवा थियो। हा, ॿिए ॾींहं ते मूंखे कंहिं पंहिंजे हमदर्द नियापो कयो त तव्हां निकिरी वञो, तव्हांखे बि गिरफ़्तार कंदा। पोइ मां निकिरी आयुमि, दादू आयुमि, दादूअ खां पोइ मां मोरे आयुमि। मोरे दोस्त डॉक्टर सुलेमान सोलंकीअ जो घरु हूंदो असांजो आमाजगाह, उते वञी रहंदा हुआसीं। उहो हुजे न हुजे असांखे हर सहूलियत मिले। पोइ आस्ते आस्ते करे मां शिफ्ट करे वियुमि कराची। कराची जेको आहे अॻ में बि ॻाल्हि करे आयो आहियां त मां जहांगीर क्वार्टर्स में रहंदो हुअमि। उतां जहांगीर क्वार्टर्स मां शाह मोहम्मद शाह ऐं पंहिंजो मौलाबश लिगारी, हबीबुल्लाह नारे जो, कमर ज़मां राजपर, इहे सभई जेल में आहे, मां ॿाहिरि हुयुमि। पोइ मुंहिंजो उन्हनि सां राब्तो रहियो, राब्तो वधंदो वियो ऐं आख़िर में फ़ैसिलो कयोसीं त असां NDP में शामिलु था थियूं 77 में। हिकिड़ा ॿ टे कैरेक्टर आहिनि उन दौर जा। मिसाल हिकिड़ा त निशांबर ॻाल्हियूं आहिनि त अॻिते क़दम ऐं पैगाम रिसाला जेके तव्हांजे नुक़्ते नज़र खे वधाइनि था, पर उन दौर में दलील बि हले थो। ॿियनि पार्टियुनि जा रिसाला बि अचनि था, जीअं पलीअ साहिब जो तहरीक थो अचे, या मुख़्तलिफ़ अदबी रिसाला बि अचनि था। उन में बि कम्युनिस्ट पार्टी जो सुर्ख परचम हूंदो त उहे इहो ॾांहुं अॼु कोन्हे कंहिं बि क़ौम परस्त पॉलिटिक्स में। एग्ज़ैक्टली कोन्हे। हाणे छो? उन दौर में कीअं हो? आइडियोलॉजिकल डाउनफॉल आयो आहे ऑल ओवर द ग्लोब, रुॻो हिते न आयो आहे, ऑल ओवर द ग्लोब आयो आहे। ऐं ख़ासि करे सोवियत जे डाउनफॉल खां पोइ फ्यूकुयामा या ॿियनि इन्हनि प्रो वेस्ट जेको आहे इंटेलेक्चुअल्स लिखियो त हाणे नज़रियनि जो ऐं तारीख़ जो दौरु विहामी वियो। हाणे जेको आहे जमूरियत ऐं हीअ जेका लिबरल इकॉनॉमी आहे इहा हलंदी, फ़र्द जो दौरु आहे। फ़र्द जो दौरु आहे। उन में मां अॻ में बि गुज़ारिश करे आयो आहियां त इन में सॼी दुनिया में रिव्यू शुरू थी वियो त छा कजे, छा थियणु खपे। असांजो वॾे में वॾो ड्रॉबैक जेको असांजे लीडरनि जो थियो त इहा जो आफ़त आई त इन खां पोइ चुप करे वेही रहिया, रिव्यू ई न कयूं त इन खां पोइ थियणु छा खपे। साहिबु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, सोवियत यूनियन जो वाक़ियो आहे 1988 ऐं 1989 जे विच में, ठीकु आहे। हिकिड़ो नज़रियो आहे जेको ॿी जंग पहिरीं जंग अज़ीम में इमर्ज थो थिए अमली तौरु हुकूमत जी नज़र में। ॿी जंग अज़ीम में पंहिंजे फू जवानी ते थो वञे ऐं 88-89 में बाक़ी क़ुवतूं उनखे ड्राई थी छॾे। जी ठीकु आहे। उन जो त जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन सां तालुक़ु ई कोन्हे न। न था ॾिसो डॉक्टर, हिकिड़ो अर्ज़ु कयां, तालुक़ु हीअं थो थिए पियो त थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ जे एस्पेक्ट में, इन में पैरामीटर में असां इन शइ खे ॾिसूं था पिया। कहिड़ियूं बि क़ौमी तहरीकूं हूंदियूं हुयूं ऐं आज़ादी जूं तहरीकूं हूंदियूं, हिकिड़ो अणसिधी तरह ज़हननि में वेठल हूंदो त दुनिया में हिकिड़ो असांजो भरझलू आहे, मददगार आहे। हा, जेको आहे पोइ मदद करे या न करे, पर हिकिड़ो न अख़लाक़ी सपोर्ट वॾी ॻाल्हि आहे। इहा वॾी ॻाल्हि हूंदी हुई। उहा अख़लाक़ी सपोर्ट जो टुटी त ॿियूं GSN तहरीक या अवामी तहरीक खे छॾियो, पर जेका कम्युनिस्ट पार्टी उहा वधीक ड्रही पई हिते। उन्हनि पंहिंजो रिव्यू न कयो, उहे बि पाण में विढ़ी पिया। आख़िर में ॾिठो त छा असरु थियो। त मां थो चवां पियो त जॾहिं इहो बहरान आयो तॾहिं असांजे वॾनि खे, ख़ासि करे आउं नालो खणंदुमि पलीजे साहिब जो, GM सैद जो, ॿई जेके आहे स्टेट्समैन हुया, उन्हनि खे इन ॻाल्हि जो रिव्यू करणु खपंदो हो, जेको रिव्यू थियो ई कोन। उन रिव्यू जे करे असांजी सियासत में जेको जनरेशन गैप पैदा थियो, उन जे करे अॼु जो शागिर्द आइडियोलॉजिकल या आइडियल वैल्यूज़ जे लाइ इन जे लाइ जदोजहद करे ई नथो। हुन दौर में मिसाल तारीख़ जा पंहिंजा वकर आहिनि, पंहिंजा घेरा आहिनि। अॼु वेठो आहे शाह मोहम्मद शाह, नवाज़ लीग सिंध जो सदर, माना
जेम्स हेड साहब जी सुञाणप हुई पंजाबी मुखालिफ़, पंजाब मुखालिफ़ या पंजाबी मुखालिफ़। उन जे सभ खां अहम तरीन पार्टी जंहिंजो रोल आहे पंजाब जे बारे में, उन जे सिंध शाख जो सदर आहे साॻियो ई शाह मोहम्मद शाह। अवां हलिया वियो ॿिए पासे, अवां त वेठा आहियो त तव्हां सां ॻाल्हायूं था त पोइ अॻिते छा थियो। अहिड़े नमूने सां मदद अली सिंधी, उहो जे सिंध तहरीक जे नुमाइंदा पर्चनि जो एडिटर बि रहियो, पोइ बि यको वास्ते में रहियो, उहो अॼु वफ़ाक़ी वज़ीर आहे। त इहो सभु कुझु तव्हांजी नज़र में इर्तिका आहे, बिट्रेल आहे, या तव्हां सम्झो था त वक़्तु हलण सां शयूं माण्हू सिखे बि थो पोइ इहो रस्तो वठणु ख़ैर जी ॻाल्हि। इन खे पॉलिटिकल कंसेप्ट में हीअं था ॾिसूं पिया, मां कंहिंखे बिट्रेल लफ़्ज़ इस्तेमालु करण में ॾाढो घबराईंदो आहियां। ठीकु आहे, त बिट्रेल न, माण्हू ग़लती करे थो सघे, माण्हू मसरत पसंदी करे थो सघे, माण्हू सरेंडर बि करे थो सघे। बिट्रेल ॿी शइ हूंदी आहे। असांजे ही जेके अॼु जिन खे डेवलपिंग कंट्रीज़ था चवनि, मां जेको आहे अॼु बि थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ चवंदो आहियां। हाणे त फोर्थ वर्ल्ड कंट्रीज़ बि अची विया आहिनि, वधीक असां हाणे चौथी दुनिया, चौथी दुनिया। हिन वक़्तु लैटिन अमेरिका थर्ड वर्ल्ड आहे, असां फोर्थ वर्ल्ड आहे, असां वधीक हेठि लही आया आहियूं। पोइ उते छा थींदो आहे त माण्हू हिकिड़ा नज़रनि सां कमिटेड हूंदा आहिनि त बाबा हिते बीठा आहियूं, ज़मीन जुंबद न जुंबद। गुल मोहम्मद, मां इन खे बि पसंदि न कंदो आहियां, इहो इर्तिका जे अमल जे ख़िलाफ़ु आहे। हाणे असांजा दोस्त जेकॾहिं मदद अली या शाह मोहम्मद शाह जे बारे में था पुछो पिया, त इन्हनि बि इहो इर्तिका जो सफ़रु शुरू कयो त भला हेॾां न त हेॾां, हेॾां न त होॾां। छाकाणि त PNP टुटण खां पोइ शाह मोहम्मद शाह अकेलो थी वियो। अकेलो कीअं थी वियो हो त असां शाह मोहम्मद शाह खां पासीरा थी वियासीं। शाह मोहम्मद शाह सां 2 या 4 दोस्त रहिया, ऐं शाह मोहम्मद शाह जे ज़हन में हुयो त मूंखे पॉलिटिक्स करणी आहे। मां वरी उन दौर में चयुमि त हाणे ॾिसूं, वेट एंड वॉच कयूं, तकड़ करण जी ज़रूरत कान्हे का। तंहिंजे करे पोइ हिननि इहो रस्तो कयो, अख़्तियार कयो, ऐं शाह मोहम्मद शाह चङा ख़ासा तजुर्बा कया। उन मां पंहिंजो जेको आहे सिंध नेशनल मूवमेंट ठाही, पीपुल्स पार्टीअ में कुझु वक़्तु रहियो, पर उते शायदि मख़्तूम अमीन फ़हीम हिन विच में ॾाढी अंडरस्टैंडिंग न थी सघी। उहो थियो, फंक्शनल लीग में वियो, पोइ वरी हेॾे वियो। शाह मोहम्मद, इहो मुंहिंजी राय, मुंहिंजो ख़्यालु आहे। SUP में बि हो, SUP में बि हुयो, उते बि पाण न ठही सघिया। हालांकि शाह मोहम्मद शाह जो मां वेझो न रहियुमि, पर मूंखे ख़बर पई त SUP ऐं नून लीग खे वेझो आणण में 2 माण्हुनि जो तमामु वॾो हथु हो। हिकिड़ो मीर अमान लाइ टालपुर जो, ॿियो शाह मोहम्मद शाह जो। ऐं हिकिड़ी एग्रीमेंट बिटवीन SUP ऐं मुस्लिम लीग नून जे थियण वारी हुई। उहा एग्रीमेंट हाणे मां वेझर ॾिठी आहे, उनजो किथां मूंखे उहो मिलियो। उहा जेकॾहिं एग्रीमेंट थी आहे त ॾाढो सिंध खे फ़ाइदो थी आहे। पोइ जॾहिं इतां पंहिंजो जलाल शाह इन खे मटेरियलाइज़ न करे सघियो, हुनजी कहिड़ी मजबूरी मूंखे ख़बर न आहे, जो मां हुन ते हरूभर वेही न उहो त ठीकु आहे, उहो न थी सघियो। पोइ शाह मोहम्मद शाह वारा मुस्लिम लीग नून में हलिया विया। मुस्लिम लीग में अॼु ताईं आहे, 2 दोस्त असांजा मुस्लिम लीग नून में आहिनि। ऐं हाणे शाह मोहम्मद शाह मुंहिंजे ख़्याल में त कंहिं ॿिए पासे वञण लाइ सोचे बि नथो पियो। हालांकि उनजो अॼु जी मूंखे ख़बर आहे त को अल्टरनेट आणनि पिया सिंध में, पर हुनजो वरी मियां नवाज़ शरीफ़ जेको आहे, उनजो हुन ते शाह मोहम्मद शाह ते वॾो ट्रस्ट आहे। हिकिड़ी इहे इर्तिका जा सफ़र थींदा आहिनि। हिकिड़ा इर्तिका में यकीन रखंदा आहिनि त भई किथे न किथे, जीअं असांजे कामरेडनि कम्युनिस्टनि जे लाइ मशहूरु आहे त घुस जाओ कामरेड, तीअं आहे त किथे न किथे का न का ॻाल्हि कजे। ॿियो, इर्तिका जे अमल में हीअं बि थींदो आहे, जंहिंजो मां बि क़ाइल आहियां, त तव्हां पंहिंजो VN क्लियर रखो ऐं उन VN जे मुताबिक़ जिते रहो था उते कमु कयो। उते तव्हांखे स्पेस मिलंदो, तव्हां में जेकॾहिं साबित क़दमी हुजे। मूंखे हिन ॻाल्हि खे पाण थोरो पेकअप कयूं, जीअं सिंध जी ख़ासि करे, त उनजे ठहण जा मक़सद कहिड़ा, ऐं अवां जॾहिं छॾियो त तव्हां सम्झो त उहा पंहिंजे मक़सदनि ते बीठी, ऐं अॼु जॾहिं तव्हां अॼु उन में न बि आहियो त तव्हां जाइज़ो त वठी सघो था न त उन्हनि कयो छा।
जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन जेका ठाही वई हुई त उन ज़माने में हुन जा 3 स्लोगन हुआ। हिकिड़ो हुयो जमहूरियत, ॿियो हुयो सोशलिज़म, टियों हुयो सूबाई ख़ुदि मुख़्तियारी। हाणे इहे 3 जेके नारा हुआ से पंहिंजी जॻह ते उन ज़माने में सोशलिज़म ऐं नेशनलिज़म ऐं इन्हनि जो मिक्सचर हो। ॻाल्हि सही हुई उन दौर में, पर उहा ॻाल्हि इन लाइ मटीरियलाइज़ न थी सघी त असांजी जेका इहो फार्मूला हो सो सिविल सोसाइटीअ जो फार्मूला हो। इहो असांजी क़ौम परस्ती, तव्हां अॼु बि ॾिसो त क़ौम परस्तीअ खे जेकॾहिं असां शुरूआति था कयूं मॉडर्न क़ौम परस्तीअ खे, त उहा फ्रेंच इनकलाब खां शुरू थी थिए। ऐं इनकलाब, फ्रेंच इनकलाब या जेके बि इनकलाब, चाइनीज़ इनकलाब हुजे, रशियन इनकलाब हुजे, कहिड़ा बि इनकलाब हुजनि, उन्हनि जे पुठियां बैक में सिविल सोसाइटी बीठी हूंदी अथव। ठीकु आहे। सिविल सोसाइटीअ में असां अची न सघियासीं। असां सम्झोसीं त असीं हिते जेका सियासत कयूं था रूरल सिंध में, ज़रई समाज में, इहा आहे, उन जे करे असां क्रॉप अप न थी सघियासीं। असांजे जेको आहे डाउनफॉल लफ़्ज़ तो इस्तेमालु कया, उन जो सबबु हो अॼु बि तव्हां ॾिसंदव त असां माण्हू कराचीअ खे ॼण ओपिरो शहर था सम्झूं नफ़्सियाती तौरु। मसलन हाणे जेके क़ौमी असेंबली सीटुनि खे हेठि मथे कयो अथऊं, असांजे माण्हूअ जी घल पई थी पए त अहिली सिंध सां नाहक थी वियो बाबा। कहिड़ी सिंध सां? रेस्ट ऑफ द कराची खां सवाइ ॿी सिंध सां। पर इहो हुननि खे सम्झ में नथो अचे पियो त इन विच में कराचीअ में जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ शिफ्ट करे आया आहिनि, उन्हनि जो अंग बि त 60 लखनि जे क़रीब आहे। उन्हनि जा बि त हिते वोट दाख़िल आहिनि। मां नादरा मां पुछा कराई त जेके बि हिते 60 लख सिंधी रहनि था, उन जा 15% वोट हिते दाख़िल आहिनि। इहा बि हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि आहे न। असीं इन्हनि शयुनि खे सम्झूं नथा। असां कराचीअ खे ओपिरो शहर था सम्झूं, ऐं कराचीअ में जेके असांजा दोस्त रहनि था पिया, उर्दू स्पीकिंग थिया, मेमण थिया, कच्छी थिया, उहे वरी बाक़ी सिंध खे ओपिरो था सम्झनि। हाणे इहो गैप केरु भरींदो आहे? इहो तव्हांजी मिडिल क्लास कराचीअ खां सवाइ बाक़ी सिंध खे सिंध था सम्झनि, बाक़ी सिंध खे। ठीकु, इन फिनामिना खे केरु भरींदी आहे? सिविल सोसाइटी भरींदी आहे। मां तव्हांखे पार्टीशन खां अॻु जॾहिं हिते हिन शहर में अक्सरियत जेका आहे सा हिंदुनि जी हूंदी, ठीकु आहे न, सिंधी मुस्लमान अक्सरियत में हुयो, पर तालीम हुननि वटि ई उहे बि चवंदा त ॼटि आयो अथव। हा, ठीकु आहे। इहा फिनामिना पैदा थींदी आहे। पर जॾहिं उन्हनि माण्हुनि हिते हिकिड़ी सिविल सोसाइटी इस्टेब्लिश कई त असां हुनखे अक्यूपाए त न करे सघियासीं न। हिन वक़्तु असां तारीख़ जे बहितरीनु मोड़ ते आहियूं, मायूसी वारे दौर ते न आहियूं। वी आर द ब्रिज बिटवीन द रूरल सोसाइटी एंड अर्बन सोसाइटी। इट इज़ नाउ अवर ड्यूटी टू एनहेंस दिस सॉर्ट ऑफ द पॉलिटिक्स। केरु कंदो? असीं कंदासीं ड्यूटी जी। लीड केरु कंदो? लीड जो मसइलो आहे असां वटि। मूंखां इहो दोस्त राति बि हिकिड़े सुवालु पुछियो हो। असांजे मसइलो आहे ज़रई समाज जे त को लीडर पैदा थींदो, को टार्ज़न पैदा थींदो, को शेर मीर बरपो, उहे सभई असांजा मसइला हल कंदो। इट इज़ इम्पॉसिबल। सिविल सोसाइटी में इदारा ठहंदा आहिनि। इदारा जेके आहिनि लीडरनि खे ठाहींदा आहिनि। उन में फ़ाइदो कहिड़ो थींदो आहे त लीडर उन आर्बिट खे ॿाहिरि ओरांगे न सघंदो आहे, हू बि अकाउंटेबल हूंदो आहे। इहा शइ हाणे आस्ते आस्ते जुड़े पई। तव्हां ॾिसो त हिकिड़ी लीडरशिप आहे, मां नाला नथो खणां पियो ऐं खणंदो बि न आहियां। हिकिड़ी लीडरशिप आहे, उहा आउटडेटेड थी वई आहे। आउटडेटेड थी वई आहे। उन्हनि जो कमु कहिड़ो आहे? कंदकोट कश्मीर में कमु थियो, सुल्तान जलबाणी हिन में पंहिंजो जलबाणी में कमु थियो, नारायण फोटो सेशन, इशू बेस्ड, एजेंडा बेस्ड हूंदो आहे। एजेंडा बेस्ड हूंदो आहे। एजेंडा लफ़्ज़ गोरो। हा, एजेंडा बेस्ड हिकिड़ो लफ़्ज़ आहे। अॼु जी एजेंडा जेका आहे, अॼु जी एजेंडा आहे त हक़ी हुक्मरानी। हक़ी हुक्मरानी लाइ केरु विढ़ंदो आहे? तव्हांजो इनलाइटन मिडिल क्लास विढ़ंदो आहे। इहा वॾेरे जी ज़रूरत न आहे। वॾेरो त हिन वक़्तु इन में आहे त सिंध सॼी भली भाङा थिए, मूंखे हिन इक़्तिदार खां महरूम न कयो। जे सिंध स्टूडेंट फेडरेशन नुक़सान कहिड़ा कया तव्हांजी नज़र में? महमजोई कयूं। छा कयूं? महमजोई इहा कयूं त अनार्किस्ट थी विया। पोइ ख़ासि करे आउं चवंदो आहियां त जॾहिं साईं GM सैद
ऐं असां इन ॻाल्हि ते न ठहियासीं त अवामी लीग सियासत करणु खपे। असां जेके पोइ ते हटी वियासीं, असां खां पोइ जेके आया से माहमजोई कंदड़ ऐं साईं जीएम्स जेका आइडियलिज़म जी ॻाल्हि कंदो हो, हू बि उन जे सहर में गिरफ़्तार हूंदा हुआ। उन सहर जो मसइलो अॻिते इहो थियो त ख़ुदि उहे माण्हू जॾहिं अनार्किस्ट थिया, जॾहिं उहे माण्हू जेके आहिनि से अजीब ग़रीब वारदातूं करणु लॻा, त उहे जीएम्स जे चए मां बि निकिरी विया। मसलन हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो मूंखे सईद ॿुधायो त हीअं हरकत कयूं, मां नियापो मोकिलियोमान त मूंखे चयूं त असां को नांग आहियूं छा जो मिटी खाईंदासीं। इट इज़ ग्रेट थिंग। हफ़ीज़ कुरैशी जो पुटु खॼी वियो, ठीकु आहे, तव्हांखे ख़बर हूंदी, ज़ेगम हफ़ीज़ कुरैशीअ जे पुट जे लाइ अमीर हैदर शाह बसि चइबो आहे वाहड़ वहाए छॾिया, एॾी महिनत कई, वस कई, उनखे बि इहो नियापो मिलियो। माना मिटी न खाईंदासीं। इन जेको आहे कल्चर, उनखे पोइ जेके आहिनि हिसा हेतिरा हिसा, हाणे त मूंखे यादि ई कोन्हे त जीएस में केतिरा हिसा आहिनि। न, पर तालीम जो छा कयूं? तालीम बि न हली सघी न। तालीमी इदारनि में पॉलिटिक्स कहिड़ी कयूं? पॉलिटिक्स में कहिड़ी कयूं? प्रो एजुकेशन, नो एंटी एजुकेशन, माहमजोई। इते सैयद किथे आहे? सैयद ॻाल्हि ॿुधो न, सैयद इन वक़्तु प्रैक्टिकल पॉलिटिक्स खां विथड्रॉ करे सन में लिखण पढ़ण जे कम सां हो। असां ॿिया वेंदा हुआसीं, उते सैयद सां ॻाल्हाईंदा हुआसीं, असीं सैयद सां ॻाल्हाईंदा हुआसीं पॉलिटिक्स ते, ऐं ॿिया जेके आहिनि साईं असां मोदबाना नमूने में ॻाल्हाईंदा हुआ। डॉक्टर ज़िंदगीअ में हिकिड़ी मां ॻाल्हि चवां त जेको तव्हांखे वधीक पेरे पए मोदबाना हुजे, उन मां ख़तरो पायो, जेको तव्हां सां हीअं ॻाल्हाए जीअं आउं तव्हां सां थो वेठो ॻाल्हायां, इहो अव्हां जो मुखालिफ़ हूंदो पर अव्हां जो दोस्त बि हूंदो, ॻाल्हि सची कंदो। इहो फ़र्क़ु हुयो उन में। असां जीएम सैद, मां जीअं चई आहियां त जीएम सैद सां असां सलाह कंदासीं, फ़ैसिलो पाण कंदासीं। हो वेंदा हुआ साईं जीएम सैद वटि, त हाणे तूं ॿुधाए त असां छा कयूं। हाणे जेको माण्हू सियासी तौरु माहौल खां ॿाहिरि वेठो हुजे, असीं उन खां पुछूं वञी, छाकाणि त हू उन वक़्तु लिखण पढ़ण में ॿियनि ॻाल्हियुनि में मसरूफ़ हुयो। पोइ वरी इहे किताबचा बि निकिता जीएस जे लाइ, गाइडलाइंस वग़ैरह वग़ैरह, उहो माॾे बि उन ज़माने में साईं जीएम सैद किताब चयो माण्हू, शायदि हाणे बि मुंहिंजे लाइब्रेरी में हुजे। मूं चयो साईं ही इन दौर जो किताब ई न आहे, ॻाल्हियूं अॻिते थियूं वञनि पियूं। पोइ इहा जेका माहमजोई हली न, माहमजोई अनारकी खे जनमु ॾिनो। हाणे इहो तारीख़ में थींदो आहे, माहमजोई बि थींदी आहे, अनारकी बि थींदी आहे, पर इनखे इनकेश कराईंदो केरु आहे जेकॾहिं हितां का पॉलिटिकल पार्टी आहे। रूस जो इनकलाब हो, उन वक़्तु जॾहिं रूस जे इनकलाब में जेका रशिया जी हालत हुई, अनारकी बि हुई, सिविल वार बि हुई, कम्युनिस्ट पार्टी जेको आहे पाण खे संभाले वरितो, उनखे चङी तरह संभाले इनकलाब ॾे डाइवर्ट करे विया। बालशेविक त अनार्किस्ट न हुआ न? बालशेविक गॾु वेठा हुआ न अनार्किस्टनि सां, मेनशेविकनि सां वेठा हुआ, ऐं मानशेविकनि जी अक्सरियत आई त बालशेविक मजबूर हूंदा हुआ। पर हुननि मतिलबु त अक़लियत वारनि पंहिंजी ज़हन में इहा ॻाल्हि विहारी त माहौल हीअं जीअं उन्हनि खे लेन जे ॾाहो मिली वियो, जंहिं एनालिसिस कई त कहिड़े वक़्तु असां पावर ते कैप्चर कंदासीं, असां कहिड़ी पोज़ीशन में कॾहिं ईंदासीं। तव्हां बि तारीख़ जा शागिर्द आहियो, मां बि तारीख़, जॾहिं जर्मनीअ मां लेनिन मोटे थो पियो त उन लाइ चयूं त बाबा इहो जर्मन्स जो एजेंट आहे, इन हद ताईं थी ॻाल्हि। पर तेसि ताईं हिते अपीवल अची चुको जंहिं रूस जे इनकलाब खे आंदो। मूंखे हिकिड़ी आख़िरी हिन वक़फ़े वञण खां अवल हिकिड़ा 2-3 कैरेक्टर आहिनि, मरहूम हबीबुल्लाह नारे जो, मरहूम कमर भट्टी, इहे केरु थो पैदा करे? मरहूम हबीबुल्लाह नारे जो मुंड खां वठी वॾनि माण्हुनि जो। मरहूम हबीबुल्लाह पहिरियों जलसो नवाब शाह में फिटायो हो। उन ज़माने में हू ASI जे कैडर में हुयो, बाक़ाइदा पुलिस में ASI हो, इंटेलिजेंस में ASI हुयो, पर अंडर कवर हो। पोइ ही मुख़्तलिफ़ रूपनि सां, मुख़्तलिफ़ हवालनि सां बेगम डॉक्टर हमीदा खोड़े जे बि वेझो थियो, साईं जीएम सैद, बाद में साईं जीएम सैद ख़बर पई त हीअ असांजो माण्हू न आहे। ऐं उहो हीअं साबित थियो त जॾहिं साईं जीएम सैद इंडिया वियो त उन खां अॻु में उते हबीबुल्लाह नारे जो वेठो,
इहा जेका आहे इतां पोइ साईं जीअं सदे चवंदा हुआ त इहे असांजो माण्हू न आहे या यूनिवर्सिटीअ में बि अहिड़ियूं हरकतूं कंदो हो जेके असांखे वधीक जहोल लफ़्ज़ थो इस्तेमालु कयां उन में विझंदो। मसलन 4 मार्च वारो वाक़ियो आहे 1972 जो। 1972 ते 4 मार्च ते असां जे 4 मार्च तव्हां उहो ॾींहुं मल्हायो था उनजी यादि में? उन में असां हितां जुलूस जे शिकिल में निकितासीं ऐं उन ज़माने में सिंध जो गवर्नर हुयो मीर रसूल बश्टालपुर। उन्हनि भुट्टे साहब जी हुकूमत अची चुकी। उन्हनि पीड़ पत्थर मीर साहब रसूल बश्टालपुर रखियो हो फुलेलीअ जे किनारे ते मथे 4 मार्च यादगार। अच्छा। हा, उहो उते बाक़ाइदा हू पत्थर हणी वियो मोड़ ते पुल आहे, मोड़ ते इते। अच्छा। इन हंधि हो। उन ते असां चयोसीं बाबा इहो सही आहे। हो राजपूताना अस्पताल साम्हूं थी ॾिसण में अचे। हबीबुल्लाह ज़ोरीअ वठी माण्हुनि खे चई न असली हंध ते ईंदो ऐं पोइ उते 2-4 पत्थर रखी मोटी आयासीं। ॿिए ॾींहं ते वरी ॾिठोसीं त मीर रसूल बश्टालपुर वारी टैबलेट ई कंहिं माण्हुनि टोड़े छॾी। इहे जेके 3 तलवार ॾिसो था इहो नक्शो 4 मार्च जो आहे। अच्छा। हा, इहो 3 तलवार इहो 4 मार्च जो नक्शो आहे। तव्हां पुराणी इबरत अख़बारुनि में ॾिसंदो फाइलनि में त उते नज़र ईंदो आहे त मीर रसूल बश्टालपुर इन जो इफ़्तिताह थो करे पियो। कमर भट्टी 40 ॾुथ ॾियारी सूमर। हा, डॉक्टर हमीदा सां हुयो ऐं हबीबुल्लाह सां दोस्ती हुयसि। पर जॾहिं हबीबुल्लाह खे हू ख़बर न आहे केरु घर में मारे विया उन खां पोइ हमरा इन सॼे मामले खे छॾे ऐं पंहिंजो इन डॉक्टर हमीदा सां बीठो। ऐं हू हिकिड़ो पंजाबी में गानो आहे न, मस्त मलंग त कीता है। इहे मस्त मलंग हूंदा हुआ सियासत जा। तव्हां जेकॾहिं हुननि खे थोरी मदद कई न त ख़ुशि थींदा। वॾियूं इन्हनि माण्हुनि जूं के बि मूं कमर खे वेझो ॾिनो वॾियूं ख़्वाहिशूं कोन हूंदियूं आहिनि ऐं रोमांटिक ऐं आइडियलिस्ट माण्हू हूंदा। पोइ कॾहिं कॾहिं तारीख़ जा हादसा थींदा आहिनि त रोमांटिक माण्हू न ख़ुदा ई मिला न विसारे सनम। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ असां वरी था ॻाल्हायूं जनाब एडवोकेट अमानुल्लाह शेख साहब सां। असां सां गॾु रहियो।